नासरीन हमारे सिरे आयो खबरचार न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा हैदर। नवाब अली मोहम्मद रिपोर्ट एम यूसुफ रंज जे मुताबिक़ नवाब अली मोहम्मद भरसान सेफ जे ताउन सां हलंदड़ शान पब्लिक एलिमेंट्री स्कूल चंङल सहते में केजी क्लासिस खां अठी क्लासिस में पोजीशन खणंदड़ शागردن ऐं शागردياڻين आमनह, समरين, शहबाज अली, वحيد अली, इظھار, अहमद, वसीम अली ऐं ॿियनि खे स्कूल जे ओनर ارشد راهو, हेड मास्टर ज़ाहिद हुसैन राहू भ्रातरी जे चङे मुड़ुस अॻूणे यूसी चेयरमैन अब्दुलसत्तार राहू, अमीर हमज़ो सहतो ऐं नाले वारो सहाफ़ी यूसुफ रिंद ऐं ॿियनि एवॉर्ड ॾिना विया। जॾहिं त बहितरीन उस्तादनि खे लियाकत अली मल्हा, ज़ुबैर रिंद, जमशेद राहू, सिकंदर अली ॾाहिरी, मैडम शमशाद अज़हर खे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। हेड मास्टर ज़ाहिद हुसैन राहू बहितरीन मैनेजमेंट जो एवॉर्ड ॾिनो वियो। ॼाणायल उस्तादनि ऐं अॻवाननि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त उस्तादनि जी अणथक महिनत जो नतीजो आहे जो ज़िले जे बहितरीन स्कूलनि में शान पब्लिक स्कूल जो शुमार थिए थो। तकरीब में स्कूली शागिर्दनि जे वालिदैन, सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। नासरीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।